बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। अऊज़ु बिल्लाहि मिनश्शैतानिर्रजीम। बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। अल्हम्दुलिल्लाहि रब्बिल आलमीन। अस्सलातु वस्सलामु अला रसूलिहिल करीम वला इम्मतिल मासूमीन। अम्मा बाद। मोहतरम मोमिनीन किराम, पाड़ेसरनि जा हुकूक मौज़ू असांजो हली रहियो आहे ऐं अॼु तव्हांजी ख़िदमत में 6हों प्रोग्राम खणी हाज़िर थिया आहियूं। 5 प्रोग्राम में असां पाड़ेसरनि जे हुकूक बाबति तव्हांजी ख़िदमत में कुझु अर्ज़ु कयोसीं ऐं 4थे हक़ ते असां पहुतासीं त पाड़े वारनि जा केतिरा हक़ आहिनि। 4 हक़ पोइ ते असां बयानु करे आया आहियूं। अॼु 5हों हक़ इमाम अलैहिस्सलातु वस्सलाम जी ज़बानी मौला फरमाइनि था, पाड़े वारे जो 5हों हक़ जेको आहे तव्हां ते उहो आहे मुवासातुहु, याने हुन जे ॾुख में शरीक रहणु, हुन जी ख़ुशीअ में हुन जे ॾुख में शरीक रहणु, इहो तव्हां ते पाड़े वारे जो हक़ आहे। मसलन ख़ुदा न ख़ास्ता हुन जे घर में अगरि कोई मरीज़ थो थी पए त तव्हां हुन जी अयादत जे लाइ वञो, हुनखे तसलियत ॾियो, या हुन जे घर में अगरि कोई मरी थो वञे त तव्हां हुन जे जनाज़े में शरीक थियो, हुन जे ॾुख में शरीक थियो। इहो तव्हांजो पाड़े वारे जो तव्हांजे मथां हक़ आहे। ऐं अहिड़ी तरह हुन जे घर में अगरि का ख़ुशी थी अचे, मसलन का विलादत थिए थी त तव्हां हुनखे मुबारकबाद ॾियो, हुन जी ख़ुशीअ में ख़ुशि रहो। इहो 5हों हक़ मौला फरमायो। 6हों हक़ मौला फरमाइनि था असफ़हो अनहु, त पाड़े वारे खां तव्हां दरगुज़र कयो, तव्हां हुनखे माफ़ु कयो। याने छा? याने ख़ुदा न ख़ास्ता अगरि पाड़े वारे सां असांजो कोई झगड़ो थो थिए या कोई मसलन इख़्तिलाफ़ आहे या का पाड़े वारे खां ग़लती थी आहे या हुन खां तव्हांजे हक़ में कोताही कई आहे त तव्हां हुनखे माफ़ु कयो, तव्हां हुन खां दरगुज़र कयो। इहो तव्हांजो पाड़े वारे जो तव्हांजे मथां हक़ आहे। ऐं 7हों हक़ जेको मौला फरमाइनि था उहो आहे इक़राज़ुहु इज़ा तलब। हीअ हक़ जेको आहे सो तमामु घणो मुहिम हक़ आहे जेको पाड़े वारे जो। मौला फरमाइनि था अगरि हू तव्हां खां कर्ज़ तलब करे त तव्हां हुनखे ॾियो। अगरि तव्हांजे वस में आहे, तव्हां हुन जी मदद करे सघो था, हुन तव्हां खां कर्ज़ जी तलब कई आहे त तव्हां हुन जी मदद कयो। अहिड़ी तरह अल्लाह जे रसूल जी बि हदीस आहे त जेको बि तव्हां खां कर्ज़ तलब करे थो ऐं तव्हां ॾेई सघो था त तव्हां हुन जी मदद कयो। ऐं अहिड़े तरीक़े सां अगरि ॿी काई हुन जी का हाजत आहे, तव्हांजे दरवाज़े ते अचे थो त तव्हां हुनखे वापसि न मोटायो, हुन जी मदद कयो। अहिड़े तरीक़े सां 8हों हक़ मौला फरमाइनि था अदमुल इत्तिलाए अला सिर्रिही, त पाड़े वारे जा तव्हां राज़दार बणिजी वञो, तव्हां हुन जा राज़ ॿियनि खे न ॿुधायो। मसलन तव्हांखे ख़बर आहे त तव्हांजे पाड़े वारे में का ख़ामी आहे, का ग़लती आहे, या तव्हांजे पाड़े वारे जा जेके घर जा हालात आहिनि उन खां तव्हां वाक़िफ़ु आहियो, त तव्हांजी ज़िमेदारी आहे त तव्हां हुन जा हालात, हुन जा राज़, हुन जूं जेके कमियूं कोताहियूं आहिनि उहे कंहिं ॿिए ताईं न पहुचायो, कंहिं ॿिए खे न ॿुधायो। इहो पाड़े वारे जो तव्हांजे मथां हक़ आहे। हाणे वाक़ई थी सघे थो त पाड़े वारनि में असां रहूं था, मेल जोल कयूं था, हुन जे राज़नि खां असां वाक़िफ़ु आहियूं, हुन में काफ़ी कमियूं कोताहियूं आहिनि, त असांजे लाइ ज़रूरी आहे त असां उन जा राज़, उन जूं उहे जेके बुरा कम आहिनि मसलन उहे, या जेके उन जा घर जा हालात आहिनि उन्हनि खां असां वाक़िफ़ु आहियूं। हाणे असांजी ज़िमेदारी आहे त असां कंहिं ॿिए खे न ॿुधायूं, पंहिंजे राज़ में रखूं उहे ॻाल्हियूं। हूअं बि इस्लाम जेको आहे पंहिंजे मोमिन भाउ जा राज़ न खोलण जी जेका आहे ताक़ीद कई आहे, त तव्हां पंहिंजे भाउ जा राज़ न खोलियो। इंशाअल्लाह अॻे प्रोग्राम में वधीक अॻिते जेके हक़ आहिनि तव्हांजी ख़िदमत में खणी हाज़िर थींदासीं। अस्सलामु अलैकुम वरहमतुल्लाहि।